आवाज़ टीवी के प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में अवांखे भलीकार। अॼु लाहौर में हिकिड़ो इजलास थियो आहे। लाहौर में इन इजलास में PMLN जी लीडरशिप तब्दील करण जो फ़ैसिलो कयो आहे, सियासी लीडरशिप, ऐं उन में नवाज़ शरीफ़ के ठाहियो वेंदो, पर 28 मई ते इनखे प्रैक्टिकली उनखे बाज़ाब्ता तौर ते फॉर्मली सदर साहब जेके आहिनि नवाज़ शरीफ़ साहब खे ठाहियो वेंदो, नून लीग मुस्लिम लीग नून जा। ऐं हींअर वक़्तु शहबाज शरीफ़ साहब सदर आहिनि, त शायदि उहो हुकूमती मामला ऐं सियासी मामलनि खे हाणे नून लीग अलॻि करण जो फ़ैसिलो कयो। पर इन जी वॾी हिकिड़ी अहमियत बि आहे, इन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त इन जा असर छा थी सघनि था, पॉज़िटिवली या नेगेटिवली, छा बहितरी अची सघे थी पाकिस्तान जी सियासत में, ख़ासि तौर ते पंजाब जी सियासत में। हिन ते असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। ॿियो हिकिड़ो अहम मामिलो जेको असां पंहिंजे प्रोग्राम में अॼु खणणु वञूं पिया, उहो आहे टॉयलेट्स। सिंध में हिकिड़ो वॾो मसइलो आहे। सैनिटेशन पॉलिसी 2017 में सिंध हुकूमत मंज़ूर कई हुई, जंहिंमें सिंध में जेको टॉयलेट्स जो हेल्थ ऐं हाइजीन जो आहे सिस्टम सॼी सिंध में, उन जा ग़ैर मामूली अंग अखर असां वटि मौजूदु आहिनि। उन ते तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हुन ते हाई कोर्ट हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो आहे कल्ह, ऐं हाई कोर्ट चयो आहे त सिंध में तव्हां टॉयलेट्स, पब्लिक टॉयलेट्स तामीर करायो, जेके बिल्कुलु बि न आहिनि हींअर सिंध में। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। तमामु अहम मामिलो आहे, जेतोणीकि हिन खे केरु अहमियत घणी कोन थो ॾे, पर हिन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। उनखे अलावा घोटकी में हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, जिथे हिकिड़ो नौजवान आहे, उनखे सावंत सब्ज़ोई तकरार जेको आहे, उन में उन बहराम सावंत नौजवान जेको आहे, उनखे पहिरीं अगवा कयो वियो, पोइ गोली हणी ज़ख़्मी कयो वियो, ऐं उन जी वीडियो ठाहियूं वयूं, ऐं उन खां पोइ उनखे शहीद कयो वियो। ऐं उनखां पोइ हाणे लाश उन्हनि अगवाकारनि वटि आहे, ऐं उहे लाश वापसि ॾियण लाइ तयारु न आहिनि, चवंदा 3 लख रुपया असांखे ॾियो। हाणे तमामु घणी अफ़सोसनाक सिचुएशन आहे सॼे इलाइक़े में। हिकिड़ो नौजवान हो, उन सां इहो कयो आहे। इन ते बि असां पंहिंजे प्रोग्राम में अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। त बहरहाल हलूं था लाहौर, सियासत ते ॻाल्हाईंदासीं। ऐं सियासत में लाहौर में छा पियो थिए, पंजाब में छा तब्दीली अचे पई, सियासी हवाले सां मूंखे जॉइन कयो आहे लाहौर मां सीनियर सहाफ़ी तज़्ज़े निगार इमदाद सूमरो साहब। इमदाद, वॾी महिरबानी। इमदाद, अॼु लाहौर में काफ़ी सियासी एक्टिविटी हुई मुस्लिम लीग नून जी तरफ़ां, हुन सॼी लीडरशिप उते गॾु थियल हुई, ऐं उन्हनि फ़ैसिलो कयो आहे त हाणे नवाज़ शरीफ़ साहब खे सदर कयो वेंदो, ऐं सियासी मामला सॼी पार्टी जा नवाज़ शरीफ़ साहब ॾिसंदा। त छा था सम्झो त हिन वक़्तु हिन जी ज़रूरत छो पेश आई? महिरबानी मोहसिन साहब, अॼु सेंट्रल वर्किंग कमेटी मुस्लिम लीग नून जी आहे, वाइस फोरम आहे, उन ॾींहुं इजलास हुयो। ऐं पहिरियों तो इहा कई पई वई त अॼु जेको आहे जनरल काउंसिल हूंदी, उन खां पहिरियों 11 मई ते जेको आहे जनरल काउंसिल जो इजलास उठायो, मुलतवी कयो वियो, और ये डिसाइड कयो वियो त सेंट्रल वर्किंग कमेटी में जेका मेंबर आहिनि मुस्लिम लीग नून जा, सेंट्रल वर्किंग कमेटी जा, हाईएस्ट फोरम जा, उन्हनि सां डिस्कस कयो वेंदो। उन खां पोइ नवाज़ शरीफ़ साहब जेके आहिनि प्रॉपर सदारत संभालींदा। ज़रूरत जेको सवाल थी आहे त छो पेश आई आहे, ज़ाहिर आहे शहबाज शरीफ़ साहब हिकिड़ो आर्ज़ी अरेंजमेंट रहंदा आहिनि मुस्लिम लीग नून में सदाईं। जॾहिं मुशर्रफ जो दौर हुयो ऐं नवाज़ शरीफ़ साहब खे सज़ा थी, ॿई भाउ जलावतन हलिया विया, त उन खां पोइ जॾहिं 2007 में वापसी थी हुई, त उन वक़्तु बि जावेद हाशमी खां पोइ सदारत मुंतकिल नवाज़ शरीफ़ साहब खे न थी हुई, बल्कि शहबाज शरीफ़ पहिरियों, छाकाणि उन्हनि जी एरियत वापसि थी हुई, त शहबाज शरीफ़ वापसि सदर थिया हुया। हाणे हिन वक़्तु थोरो डिफरेंट सिचुएशन आहे 2008 खां। हिन वक़्तु मुस्लिम लीग नून इक़्तिदार में आहे, शहबाज शरीफ़ साहब वज़ीर आज़म आहिनि, ऐं नवाज़ शरीफ़ साहब जेके आहिनि उहे, उन्हनि जो फोकस पंजाब हुकूमत आहे। पर हाणे पंजाब हुकूमत उन्हनि खे लॻे पियो त मरीम नवाज़ साहिबा जेके आहिनि उन्हनि टेक ऑफ करे चुकियूं आहिनि। टेक ऑफ करण जी ज़रूरत हिन वक़्तु नवाज़ शरीफ़ साहब खे आहे, छाकाणि त पॉलिटिकली हू तमामु घणो साइड ते थी विया आहिनि, उन्हनि खे कॉर्नर कयो वियो आहे। हू पंहिंजी जॻह वापसि वठणु चाहिनि था, ऐं जेको मुस्लिम लीग नून जो वोटर आहे, मुस्लिम लीग नून जो कैडर आहे, वर्कर आहे, उहो इहो सम्झे पियो त मुस्लिम लीग नून माना नवाज़ शरीफ़। उनजे करे नवाज़ शरीफ़ साहब खे मुतहरिक जेको थियण जो फ़ैसिलो कयो आहे, नवाज़ शरीफ़ साहब पाण खे मुतहरिक करण जो, ऐं सदारत पंहिंजी वापसि वठंदा। शहबाज शरीफ़ साहब जेके आहिनि उहे हुकूमत जा मामला हलाईंदा, ऐं नवाज़ शरीफ़ साहब जेके आहिनि उहे पार्टी जा मामला हलाईंदा। ऐं इहो बि डिसाइड कयो वियो आहे त जेके ऑफिसिस पंहिंजो हूंदियूं पार्टीअ जूं, उहे ऑफिसिस रखंदड़ जेके आहिनि वज़ीर मुशीर न हूंदा, यानी पार्टीअ खे हुकूमती उहिदनि खां अलॻि कयो वेंदो, ऐं पार्टी जी प्रॉपर निगरानी जेका आहे, हुकूमत जी निगरानी जेका आहे, उहा पार्टी कंदी। ऐं मां इहो चई सघां थो पियो त वॾे अरसे खां पोइ मुस्लिम लीग नून जेका आहे उहो को बहितर सियासी फ़ैसिलो करणु वञी रही आहे। नवाज़ शरीफ़ साहब फ्रंट ते हूंदा, शहबाज शरीफ़ साहब हुकूमत हलाईंदा, पंजाब में मरीम नवाज़ साहिबा हूंदी, त 3 फोरमनि ते मुस्लिम लीग नून बैक वक़्तु एक्टिव हूंदी पार्टी ऐं ॿिनि हुकूमतुनि में। तो उन सां इहो इम्कान आहे त मुस्लिम लीग नून जो जेको सर्वाइवल आहे, जेको सभिनी खां वॾो चैलेंज आहे नवाज़ शरीफ़ लाइ बि, शहबाज शरीफ़ लाइ बि, ऐं मरीम नवाज़ साहिबा लाइ बि,
उन चैलेंज खे उम्मीद करण में कंहिं हद कामयाब थी? अमदाद इहा वरी अहम ॻाल्हि आहे त नवाज़ शरीफ़ साहब जेकॾहिं सियासी तौर ते मैदान में लहनि था त ज़ाहिर आहे उनजो हिकिड़ो कद आहे, हिकिड़ो वॾो सियासी लीडर आहे हिन मुल्क जो। पर इशू इहो आहे त जेका चेंज हींअर पंजाब में ख़ासि तौर ते पंजाब में आहे ऐं मुल्क जे वॾनि शहरनि में आहे ऐं PTI हिकिड़ो वॾो चैलेंज आहे, यूथ जेका आहे उहा कंहिंजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन्हे, उहो सम्झण लाइ तयारु कोन्हे। त सम्झो था त नवाज़ शरीफ़ ठीकु आहे पंहिंजे लेवल ते सियासत में त वेंदा, पर इन यूथ खे कीअं एड्रेस करे सघंदा? हीअ त डायनेमिक्स ई पॉलिटिक्स जा डिफरेंट थी विया आहिनि। न मोहसिन साहब, बिल्कुलु ईअं बि न आहे। ज़ाहिर आहे मुस्लिम लीग नून जी सपोर्ट अञा बि मौजूदु आहे। इहो ज़रूरु आहे त PTI 2013 जे मुक़ाबले में 2018 में स्ट्रॉन्ग थी हुई। 2024 में जेको वोट पियो आहे PTI खे, जेके सीटूं खयूं आहिनि, उनजे पोयां हिकिड़ी ॿी रीज़न बि आहे। उहा इहा आहे त जेको मुस्लिम लीग नून हिकिड़ो तासुर ॾिनो हो पंहिंजे वोटर खे, पंहिंजे उम्मीदवार खे, असांजी ॻाल्हि थी वई, असां त खटे वेंदासीं हर सूरत। त मुस्लिम लीग नून जो वोटर न निकितो, तमामु घटि निकितो। जेकॾहिं मुस्लिम लीग नून पंहिंजे वोटर खे मोटिवेट करे हा ऐं इहो तासुर जेको आहे मुस्लिम लीग नून हर हंधि न ॾे हा, असांजी ॻाल्हि थी वई, असांखे इलेक्शन लड़ण जी ज़रूरत ई कोन्हे। ऐं केतिरनि ई दोस्तनि सां इन मामले ते इलेक्शन खां पहिरियों असांजी जेको आहे तू तकरार जी ते बहस बि थियो आहे त भई ईअं कोन थींदो आहे। तव्हां जेकॾहिं घर में ई रहो ऐं तव्हां सम्झो त तव्हांखे माण्हू वोट अची ॾींदा, तव्हांखे माण्हुनि वटि वञिणो पवंदो। नवाज़ शरीफ़ साहब ॾिसो 21 अक्टूबर ते जॾहिं आया, हिकिड़ो जलसो कयो उन्हनि, ऐं उन खां पोइ इलेक्शन में चंद जलसा नवाज़ शरीफ़ साहब कया हुआ। उनजे पोयां रीज़न इहो हुयो त मियां साहब खे इहो पक हुई त मैनेजमेंट थी वई आहे, इस्टेब्लिशमेंट उन्हनि खे समूरियूं सीटूं जेके आहिनि उहे आसानी सां ॾियारे छॾींदी, उनजे करे उहो निकिता कोन। जेको जेन्युइन वोटर आहे नवाज़ शरीफ़ जो, उहो पूरो जो पूरो न निकितो हुयो। मुस्लिम लीग नून जेको 50% वोटर बि न निकितो हुयो, इन ॾढ ते, इन आसरे ते, या वरी जेको बि हुनखे लफ़्ज़ ॾिजे, सो उनजे करे हू वेही रहियो घरनि में। PTI जो वोटर ज़ाहिर आहे जज़्बाती बि हुयो, पहिरियों दफ़ो एजिटेशन में हुयो, उहो मुकमल तौर ते निकितो, त उन मुस्लिम लीग नून खे नुक़सानु पहुतो आहे। हाणे जेको तव्हां चओ पिया पंजाब में जेको नौजवान आहे, उहो नौजवान सॼो जो सॼो PTI सां न आहे। नौजवान में हिकिड़ो वॾो अंग उहो मुस्लिम लीग नून सां बि आहे। उहे ॿिन्ही अहिड़ो उहो बि आहे जेको ॿिन्ही सां न आहे। जेको ॿिन्ही सां न आहे उनखे का बि पॉलिटिकल पार्टी एक्टिव थी अट्रैक्ट करे सघे थी पई। सो मुस्लिम लीग PTI जेका आहे उहा पंहिंजा प्रोपेगेंडा जे मामले में बहितर टूल्स इस्तेमालु करे पई। अवां ॾिसो इमरान ख़ान जेल में वेठा आहिनि, पर पोइ बि उन्हनि जो चर्चो हर टाइम आहे, का न का अहिड़ी ॻाल्हि करे वेहनि था जो डिस्कस में आहिनि। असां उन्हनि जी ॻाल्हि कयूं था। इमदाद ॻाल्हि इहा बिल्कुलु ॻाल्हि ठीकु आहे त सॼो खणी PTI सां नौजवान न बि हुजे, पर बहरहाल हिकिड़ी यंग लीडरशिप ॾिसो, बिलावल आहे, बिलावल हिकिड़ी यंग लीडरशिप आहे, उहो अट्रैक्ट करे सघे थो यूथ खे, ऐं उन पोटेंशियल बि आहे, ऐं काफ़ी सिंध में बि अट्रैक्ट करे थो यूथ खे। नवाज़ शरीफ़ माना हेॾी मुंहिंजो सवाल सिर्फ़ु इहो आहे त नवाज़ शरीफ़ छा नैरेटिव बिल्ड कंदो जॾहिं पॉलिटिकली मैदान में लहंदो पंजाब में बाक़ी पाकिस्तान में? ॾिसो, हिन वक़्तु हिकिड़ो उन्हनि जी हुकूमतूं आहिनि, जीअं मूं चयो त हुकूमत जी गवर्नेंस जेका आहे कोशिशि इहा कनि पिया त उनखे मैक्सिमम उनजो शो ऑफ कनि। मरियम नवाज़ साहिबा जेके आहिनि, ॾिसो इमरान ख़ान जे नक्शे क़दम ते हलनि पियूं, त हू कॾहिं वर्दी पाए थियूं अचनि, कॾहिं पुलिस जी, कॾहिं एलिट पुलिस जी, कॾहिं किथे बि अचनि, कॾहिं किथे बि अचनि। सो हू एक्टिवली हिकिड़ो पंहिंजो चहिरो मरियम नवाज़ साहिबा जो जेको नौजवाननि लाइ उन्हनि साम्हूं रखियो आहे। नवाज़ शरीफ़ साहब जेके आहिनि उहे पार्टी जो जेको तंज़ीम साज़ी आहे, पार्टी जेके मामला आहिनि, ऐं प्लस में जेको उन्हनि जो नेटवर्क मुस्लिम लीग नून जो डिसमेंटल रहियो आहे नवाज़ शरीफ़ साहब जे जलावतनी जे वक़्तु, उनखे प्रॉपर जेको आहे ऑर्गेनाइज़ करे, ऐं उन खां पोइ जेका 2029 जी चूंड आहे उन में मुस्लिम लीग नून खे अॻिते आणीनि। हाणे मुस्लिम लीग नून जो फ्यूचर जेको चहिरो आहे उहो नवाज़ शरीफ़ साहब न आहे। नवाज़ शरीफ़ साहब जेके मुस्लिम लीग नून खे ऑर्गेनाइज़ करे, पॉलिटिकली स्ट्रॉन्ग करे, मरियम नवाज़ साहिबा जे हवाले पंहिंजी पार्टी खे कंदा। हिकिड़ो इम्कान ज़रूरु मौजूदु आहे, चयो वञे पियो त जेका हलंदड़ हुकूमत आहे मौजूदा, कंहिं बि वक़्तु जेकॾहिं मामला बिल्कुलु ठीकु थी वञनि था, बहितर थी वञनि था, त कंहिं बि वक़्तु जेको आहे शहबाज शरीफ़ साहब पंहिंजे भाउ जे हक़ में रिज़ाइन करे नवाज़ शरीफ़ साहब खे वज़ीर आज़म ठाहे सघे थो, पर इन जो तमामु घटि इम्कान आहे। असल शइ आहे पॉलिटिकली जेको मुस्लिम लीग नून खे नुक़सानु पहुतो आहे। इहो सवाल जेको अवां कयो पिया बिल्कुलु मौजूदु आहे, भई नौजवान जेको आहे उहो छा नवाज़ शरीफ़ साहब जे पोयां ईंदो? उनजे करे नवाज़ शरीफ़ साहब जो पूरो फोकस जेको आहे उहो मरियम नवाज़ ते आहे। अवां ॿुधो हूंदो मरियम नवाज़ जी ज़बानी बि, नवाज़ शरीफ़ साहब जी ज़बानी बि, त भई मर्कज़ में शहबाज शरीफ़ जी हुकूमत आहे, पंजाब में नवाज़ शरीफ़। हाणे पंजाब में नवाज़ शरीफ़ जी हुकूमत मीन्स पंजाब में नवाज़ शरीफ़ जी गादी नशीन जेका मरियम नवाज़ आहे। तो हू कोशिशि इहो कंदो नवाज़ शरीफ़ त मरियम नवाज़ खे मैक्सिमम जेको आहे उन्हनि खे जेको आहे माण्हुनि जे साम्हूं आणे, ऐं पंहिंजो जेको आहे जानशीन तौर पंहिंजो इमदाद। हिकिड़ी ॿी ॻाल्हि अहम अॼु कई आहे, नवाज़ शरीफ़ साहब जा जेके स्टेटमेंट्स हलनि पिया
वो साॻी उहा ई ॻाल्हि आहे हुननि जी त साकिब निसार हीअं कयो। इहा त ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे, इहो त जेको कुझु नून लीग सां थियो आहे ऐं नवाज़ शरीफ़ ऐं शरीफ़ फैमिली सां जेको कुझु जजन कयो हिन में त की हाणे का रहे कान थी ॻाल्हि की हिनखे को डाउट कजे, पर उहो बि नैरेटिव इहो ई बिल्ड कनि पिया, जजनि हीअं कयो मूंसां, हुन जज हीअं कयो, हुनखां पोइ हुनजे पोयां जेके माण्हू हुन कयो, मज़ार नक़वी जी हुननि ॻाल्हि कई, उन खां पोइ ॿियनि जजनि जी हुन ॻाल्हि कई, नाला वठी हुननि ॻाल्हि कई। त ज़ाहिर आहे इहो पंहिंजो पुराणियूं ॻाल्हियूं खोटरे या उर्दू में चइबो आहे मुर्दा खोटे, हुन सां छा फ़र्क़ु पइजी वेंदो, हिन सां को फ़र्क़ु पवंदो हुननि जे नैरेटिव, माण्हुनि खे स्ट्रॉन्गली रिसीव कंदा इन नैरेटिव खे? इन सां को फ़र्क़ु कोन पवंदो, इहो त हिकिड़ो बीठल पाणी जो असरु आहे न, काई ॼमी वेंदी आहे बीठल पाणी में। नवाज़ शरीफ़ साहिबु छाकाणि मुसलसल ग़ैर मुतहरिक रहिया आहिनि, उन्हनि वटि ज़ाहिर आहे हू को चवण लाइ का शइ अहिड़ी आहे कोन। पर हाणे जेको मूंखे लॻे थो पियो त नवाज़ शरीफ़ जॾहिं एक्टिव थींदा आहिनि, जेकॾहिं हू रोज़ाना न सही हफ़्ते में हिकु दफ़ो इंटरेक्ट कंदा पंहिंजे कारकुननि सां, पंहिंजे अॻुवाणनि सां, मीडिया सां, कंहिं बि शक्ल में, उहे पोइ उन्हनि जूं जेको ॻाल्हियूं जेके आहिनि उहे अव्हांखे तब्दील थींदियूं नज़र बि ईंदियूं। हीअ त उहा आहे त नवाज़ शरीफ़ साहिबु साल में हिकिड़ो दफ़ो अवाम जे साम्हूं अचनि था, ऐं अवाम जे साम्हूं अचनि था त पोइ उहा ॻाल्हि कनि था जेका 24 कलाक जेके उन्हनि जा ख़ुशामदी या जेके बि चऊं पार्टी अॻुवान जेके उन्हनि खे हिकिड़ो रुदारीज़ जीअं थींदियूं आहिनि, हर टाइम नवाज़ शरीफ़ साहिब खे उन तकलीफ़ूं मुसीबतूं यादि ॾियारींदा रहनि था, उन्हनि खां नवाज़ शरीफ़ साहिबु निकिरनि कोन था, उते फाथा पिया आहिनि। पर जेकॾहिं नवाज़ शरीफ़ साहिबु एक्टिव थींदा त पोइ आहिस्ता आहिस्ता इन माइंड सेट खां बि निकिरंदा, ऐं पोइ उन्हनि वटि करण लाइ ॿियूं ॻाल्हियूं बि हूंदियूं, गवर्नेंस जे हवाले सां ॻाल्हियूं बि हूंदियूं, पॉलिटिकली जेका हिन वक़्तु पाकिस्तान में शार ऐं अफ़रा तफ़री आहे उन हवाले सां बि उन्हनि खे तजवीज़ूं या का हिकमत अमली उन्हनि वटि हूंदी। एक्टिव थींदा त पोइ मूंखे लॻे थो त पोइ सिर्फ़ु इन हद ताईं पाण खे महदूद न रखंदा त भई मुंहिंजी हुकूमत छो कढी वई, मूंखे छो कढियो वियो, साकिब निसार हीअं कयो, फलाणे हीअं कयो, फलाणे हीअं कयो। मुंहिंजो ख़्यालु आहे उन खां पोइ अॻिते निकिरंदा जॾहिं मुतहरिक थींदा रेगुलर बेसिस। इमदाद मूंखे आख़िरी सुवाल मुंहिंजो इहो हूंदो त हिकिड़ी ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी पंजाब में पंहिंजी फूटिंग्स ठाहे पई, हुननि पंहिंजा प्लान्स आहिनि बिलावल जा, आसिफ ज़रदारी साहिब जा, उन खां पोइ आसफ़ा बि खे कोशिशि कई पई वञे त पंजाब में लॉन्च कजे, या उनजी ॻाल्हि बि हले पई। त बिलावल जी जेका टीम आहे, जेको बिलावल जो स्पिरिट आहे एज़ अ यंग लीडर, ऐं उन खां पोइ नवाज़ शरीफ़ साहिबु पंजाब में लहंदा, त उन में छा किथे तव्हांखे नज़र अचे थो क्लैश थींदो, या पोइ हू पंहिंजा रोड्स पाण ठाहींदा, पंहिंजे वोटर खे पाण छिकींदा, या जेको न्यूट्रल वोटर आहे या ख़ुदि PTI जो जेको नौजवान वोटर आहे उन खे अट्रैक्ट करण में कामयाबु थींदा आहिनि? ॿिन्ही जो कंपेरिज़न बेसिकली तव्हां खां वठणु चाहियो पियो। ॾिसो मोहसिन साहब, मुस्लिम लीग नून जो पंहिंजो वोट बैंक आहे, जेको नवाज़ शरीफ़ ना नून लीग जो वोट वियो आहे, शायदि उहो नून लीग जो वोट नवाज़ शरीफ़ साहिब ॾांहुं वापसि अचे हुनजे एक्टिव थियण जे करे। पर जेको इमरान ख़ान ॾांहुं वोट वियो आहे, मेजॉरिटी वोट, उहो वोट आहे जेको एंटी नवाज़ वोट आहे। उन में बि हिकिड़ो वॾो वोट पीपल्स पार्टी जो वोट रहियो आहे, 2008 ताईं पीपल्स पार्टी जो वोट रहियो आहे। सो जेकॾहिं बिलावल भुट्टो एक्टिव थियनि था, जेकॾहिं जेका हिन वक़्तु ताईं पंजाब में हुनजी सियासत रही आहे, सिर्फ़ु चूंडुनि जे ॾींहंनि में अची ऐं पंजाब में जलसा वलसा कजनि, बिल्कुलु ईअं जीअं सिंध में एंटी पीपल्स पार्टी जेके धड़ा आहिनि उहे कंदा आहिनि, चूंडुनि जे ॾींहं में ईंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि खे मिलंदो कुझु कोन्हे। पीपल्स पार्टी बि उहो ई कंदी आहे, चूंडुनि जे ॾींहंनि में पंजाब में त पोइ ॿ चूंडूं जेके आहिनि, 3 चूंडूं अचनि था ऐं उन वक़्तु उन्हनि खे मिले कुझु कोन थो। जेकॾहिं हिन वक़्तु खां ई पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी हुजे, आसफ़ा भुट्टो हुजनि, या वरी पीपल्स पार्टी जेका सूबाई लीडरशिप आहे, जेकॾहिं उहा शहर ॻोठ घर घर वञे थी, त पोइ जेको PTI जेका आहे जेकॾहिं उहा नथी सस्टेन करे सघे, त पोइ PTI जी जॻह ते पीपल्स पार्टी पी ई सघे थी, पेर ॼमाए सघे थी, जेकॾहिं उन्हनि जी दिल हुजे ऐं उहा उन लेवल ते, ग्रास रूट लेवल ते कमु करणु चाहिनि। ग्रास रूट लेवल ते बि बिलावल खे वञिणो पवंदो, आसफ़ा भुट्टो खे वञिणो पवंदो, उन खां सवाइ पीपल्स पार्टी जो सर्वाइवल जेको आहे पंजाब में मुमकिन न आहे। उन सूरत में इहो थी सघे थो त PTI ख़तम बि थी वञे, जेकॾहिं ज़ाहिर ख़तमु थियणु कोई सवलो कोन्हे, पर जेकॾहिं PTI जी पॉपुलरिटी घटिजी बि वञे, उन बावजूद पोइ पीपल्स पार्टी खे शायदि कुझु न मिले, पोइ नवाज़ शरीफ़ साहिब जेके आहिनि या मुस्लिम लीग नून वधीक स्ट्रॉन्ग थी सघे थी, छाकाणि त उन्हनि जी पंजाब में बि हुकूमत आहे, उन्हनि जे मर्कज़ में बि हुकूमत आहे, सॼो सिस्टम हिन वक़्तु मुस्लिम लीग नून वटि आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे उन्हनि जो लीडर जेको आहे उहो हुकूमत में कोन्हे, उहो हुकूमत खां ॿाहिरि आहे, जेको सदारत संभालण खां पोइ मुमकिन आहे त हर हफ़्ते हर ज़िले जो जेको इजलास कोठाए, वर्कर्स इजलास कोठाए, पंहिंजे कारकुननि खे मोटिवेट करे, एक्टिव करे, ऐं पोइ ज़ाहिर हुकूमत में हूंदे उन्हनि खे ॿियूं फैसिलिटीज़ बि मिली सघनि थियूं, ॿियूं शयूं बि उन्हनि खे मिली सघनि थियूं। त मुस्लिम लीग नून मूंखे लॻे थो तेज़ीअ सां पंहिंजी जेका स्पेस आहे उहा वापसि वठी वेंदी, पर जेका पीपल्स पार्टी जी स्पेस आहे उन लाइ पीपल्स पार्टी खे तमामु घणी महिनत करणी। ठीकु, इमदाद वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, इमदाद सूमरे जो एनालिसिस पंजाब जी सियासत में ज़ाहिर तमामु अहमियत रखे थो, इन करे जो नवाज़ शरीफ़ साहिबु हाणे
वापसी फिज़िकली वापसी सियासी मामलनि में नवाज़ शरीफ़ जी थींदी ऐं उहो ॾिसूं हुननि खे कीअं प्ले कंदा पाकिस्तान ख़ासि तौर ते पंजाब में ऐं बाक़ी रेस्ट ऑफ पाकिस्तान में। इन जे भेट में वरी असां कोशिशि कईसीं त पीपल्स पार्टी पंहिंजी फुटिंग्स जेका आहे उहो कीअं ठाहे थी पंजाब में। हाणे वठूं था हिकिड़ो ब्रेक खां पोइ हिकिड़े अहम मामिलो जेको असां ॻाल्हि कईसीं पई पंहिंजे इंट्रो में उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। नाज़रीन वेलकम बैक। ॻाल्हाईंदासीं असां हाणे सावन सब्ज़ोई तकरार में हिकिड़े नौजवान खे क़तलु कयो वियो आहे घोटकी ज़िले में ऐं उनजो न रुगो पहिरीं क़तलु कयो वियो पर उनखे पहिरीं ज़ख़्मी कयो वियो, उनजा वीडियो जारी कया विया। उन खां पोइ हाणे उनजो जॾहिं उनखे शहीद कयो वियो त उन खां पोइ उनजो लाश वापसि नथो कयो वञे। पुलिस मोर्चा बंदि थियल आहे यानी सॼे इलाइक़े में ऐं उहो लाश वापसि करण लाइ कोशिशूं जारी आहिनि। चयो वञे पियो त 3 लख रुपया घुरनि था जेके सब्ज़ोई आहिनि उन्हनि तरफ़ां सावंदनि खां नौजवान जेको शहीद कयो वियो आहे पर हुनजे पासे ख़्यालु आहे त को ट्रैक्टर उन्हनि वापसि ॾिनो, को बहरहाल को तकरार आहे हुननि जो हिकिड़ो ॻाल्हि इहा न आहे ट्रैक्टर जो या पैसनि जो, पर मसइलो आहे त एॾी लाक़ानूनियत एॾी अंधेर नगरी तव्हां किथे हिन मुल्क जे हिसे में किथे तालिबान जो राज बि हूंदो हो त उते बि को कानून को प्रिवेल कंदो हो, को सेंस प्रिवेल कंदो हो। हिते त को सेंस ई प्रिवेल कोन थो करे। पुलिस बिल्कुलु बि उन्हनि खे का बि परवाह कोन्हे ऐं उनखे सम्झ में ॻाल्हि कंदी हुजे पुलिस खे करिणो छा आहे, छाकाणि त पुलिस भोतारनि जे हुकुम ते हले थी ऐं हीअ बि जेके बि वाक़िया आहिनि इहे भोतारनि जे ज़रिए ई हल कया वञनि था। इन हवाले सां रुगो हिन हिकिड़े तव्हांखे तकरार त कई आहिनि घोटकी में, पर हिन तकरार ते तव्हांखे ॻाल्हाईंदासीं। मूंखे जॉइन कयो आहे घोटकी में असांजे रिपोर्टर लतीफ़ वसीर। लतीफ़, ही पहिरीं ॻाल्हि त तकरार छा पहिरियों इहो वाक़ियो थियो आहे या इन खां अॻे बि वाक़िया इहे थींदा रहिया आहिनि? हिन में सावन सब्ज़ोई तकरार जो मामिलो आहे छा घोटकी ज़िले में? सब्ज़ोई तकरार न आहे, ही सावन सुंदराणी तकरार आहे। सावन सुंदराणी तकरार थोरो क्लियर कजो। हूं त माज़ी में केतिरा ई क़बीले तकरार थींदा रहिया आहिनि पर ही तारीख़ जो अनोखो वाक़ियो आहे, छाकाणि हिकु माण्हू खे अगवा करे वरी उनखे बेदर्दी सां उनखे तशद्दुद करे गोलियूं हणी वरी उहो लाश हिन वक़्त ताईं 12 कलाक गुज़री चुका आहिनि। उहो लाश जेको आहे उनजी डिमांड कनि पिया त असांखे 3 लख रुपया ॾियो, या जेका पुलिस चए पई त जेको आहे ट्रैक्टर जो हू मुतालबो कनि पिया जेका सुंदराणी धुर आहे। पर हू माज़ी में जेके तकरार थींदा रहिया आहिनि पर अहिड़ी नूह जा तकरार न आहिनि। थिया अॻु में तव्हां ॾिठो हूंदो, रिपोर्ट कंदा रहिया आहियूं त माण्हू अगवा थिए थो उनजे लाइ 50 लख 40 लख भुंग वठंदा हुया, पर ही मरीवेल जेके क़बीले तकरार में उनजो ई भुंग वरितो पियो वञे। ही जेको आहे आंदर सुंदराणी थाणे जे हद में ही वाक़ियो पेश आयो आहे, इंतिहाई ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे। उतां जो जेको ॻोठ जानण वासो जो ही बाराम सावंद आहे जेको सुबुह जो घरां निकिरी करे माल चौपायो माल जेको काए वियो त उनखे अगवा करे बेदर्दी सां उनखे क़तल कयो। वीडियो में ॾिसी सघो था हू मुस्कुराए थो पियो, उन वीडियो में हू मुस्कुराए थो पियो, उन ते तशद्दुद कनि था पिया ऐं उन सां गॾोगॾु ही पहिरियों दफ़ो थिए पियो, छाकाणि जेके अॻु में माज़ी में या जेके क़बीले तकरार थींदा रहिया आहिनि औरतुनि जो नंगनि जो लंजनि जो ख़्यालु रखियो वेंदो हो, पर जॾहिं कोई औरतूं कंहिं मेड़ थी वेंदियूं पर उन्हनि खे जेको आहे उहे खून ई माफ़ करे छॾींदा हुआ। हीअ त इंतिहा थी चुकी आहे, छाकाणि क़बीले तकरार जेको ही सावंद सुंदराणी तकरार में लॻभॻि जेको आहे 1.5 साल खां हलंदड़ तकरार जो कंदकोट खां शुरू थियो आहे। 3 इंसानी जानियूं जेके नी क़तल थियूं नी, पर इन में अहम इंकशाफ इहो बि आहे त जेके 3 इंसानी जानियूं क़तल थियूं नी मजबूरी लॻभॻि सवें माण्हुनि जे मथां जेके केस दाख़िल थिया नी, पर उनमें घोटकी पुलिस हुजे, कंदकोट पुलिस हुजे, सखर पुलिस हुजे, हिन वक़्त ताईं बि जेको आहे उहे कातिल गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। ऐं सिर्फ़ु आंदर सुंदराणी थाणे जे हद में 40 जे लॻभॻि एफआईआरूं दाख़िल थियल नी, पोइ हिकु बि कातिल गिरफ़्तार न थी सघियो। हिन वक़्तु पुलिस जी रिट जेका आहे असांखे बिल्कुलु कमज़ोर नज़र अचे पई, छाकाणि सुबुह जो वाक़ियो आहे, हिन वक़्त ताईं 12 कलाक गुज़री चुका आहिनि, राजड़ी कोशिशूं बि हलनि पियूं ऐं पुलिस बि कोशिशूं करे पई, उनजा वारिस बि कोशिशूं करनि पिया त जेको आहे इहो जेको शहीद थी वियल जेको आहे बहराम सावंत जो लाश न वञी डिमांड कनि पिया 3 लख रुपया। ऐं ॿिए पासे उनजा जेके वारिस आहिनि लतीफ़ असांखे ॿुधाइजो ही सावन सुंदराणी तकरार में तव्हां ॿुधायो त 3 इंसानी जायूं ज़ाय थी चुकियूं आहिनि, अञा ताईं 1.5 साल में हिकिड़ो माण्हू बि गिरफ़्तार न थियो आहे, सवें केस दाख़िल आहिनि। नाज़रीन, ही असांजो रिपोर्टर लतीफ़ वसीर असांखे ॿुधाइनि पिया 3 इंसानी जानियूं ज़ाय थी चुकियूं आहिनि, 40 एफआईआरूं खनि आहिनि पंहिंजो 1.5 साल में, ऐं हिकिड़ो माण्हू गिरफ़्तार न आहे थियो। तव्हां अंदाज़ो लॻायो त कीअं भूतार हिते ऑपरेट कनि था ऐं कीअं जेका रियासत जी रिट आहे
उहा बेवस बणियल आहे। इहा वॾी वाज़े तौर ते इहा ॻाल्हि आहे, हिन में त को ॿियो को राय आहे कोन, त पुलिस त बहरहाल ख़ामोश तमाशा ई हूंदी आहे इन्हनि इलाइक़नि में। लतीफ़, ॿी हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे यादि ॾियारींदो आहियां, तव्हां पाण रिपोर्ट कयो हो त इहे असांजा महर साहिबान जेके घोटकी में तमामु घणा ताक़तवर आहिनि, ज़रूरु बिल्कुलु माण्हुनि खे वोट ॾियनि था, इलेक्टेड आहिनि। हुननि इलेक्शन में वाइदो, मां इहो हर प्रोग्राम में इहा ॻाल्हि कंदो आहियां ऐं ज़रूरु कंदुसि, बार बार कंदुसि त जेके महर असांजा साहिबान आहिनि घोटकीअ जा, हूअं त वॾो पाण खे तरक़ी पसंदि सॾराइनि था ऐं सियासी सॾराइनि था। हुननि वाइदो कयो त असां इलेक्शन कैंपेन में वाइदो कयो त इलेक्शन खां फ़ौरन बाद समूरा असां क़बाली तकरार ख़तमु कराईंदासीं। एतिरो वक़्तु गुज़री वियो आहे, अञा छा कयो आहे हुननि? बसि इहा ॻाल्हि त असांखे पुछणु घुरिजे मीडिया जी तरफ़ां बि, हुननि हींअर ताईं कयो छा आहे हिननि क़बीलाई तकरार ख़तमु करण में? जी मोहसिन साहब, सही चओ पिया, छाकाणि त इलेक्शन जे दौरान महर सरदारनि हिकिड़ो अनाउंस कयो, वाइदो कयो त असां खटण खां पोइ तकरार ख़तमु कराईंदासीं, पर जेके घोटकी ज़िले अंदरि ही सावंद सुंदराणी तकरार या जेको सालनि खां वठी घोटा भेरी तकरार, हिकु उहो तकरार जेको आहे उहो हल थी चुको आहे हिकु हफ़्तो अॻु में। तक़रीबन 2.5 करोड़ रुपया ॿिन्हिनि धुरियुनि तरफ़ां, ॿिन्हिनि धुरियुनि ते दंड मुक़ररु थियो, ॿई धुरियूं खीर खंड थी वियूं। पर अहिड़ी तरह हिकु हफ़्तो अॻु में सावंद जेको या सुंदराणी तकरार हल करण जे लाइ हिकिड़ी घोटकी ज़िले में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई हुई, जंहिंमें सिविल सोसाइटी मुख़्तलिफ़ बिरादरनि जा माण्हू हिकिड़ो वफ़द जी सूरत में विया, पर हुन सां गॾु अलीगोर महर पारां जेका कोशिशूं वरितियूं त जेके सावंत बिरादरी जो जेको सरदार आहे उन ताईं उन कोशिशूं कयूं त तकरार ख़तमु कयो वञे ऐं उन कुझु वक़्त जे लाइ मोहलत वरिती। उनखां पोइ त गुज़िरियल ॿिनि 3 हफ़्तनि खां वठी अलीगोर महर हिन वक़्तु जेको आहे हुन जो ऑपरेशन खां पोइ हू दुबई हले वियो आहे, जेको तबियत जेको मसइलो आहे। बहरहाल महर सरदार बि कोशिशूं कनि पिया, छाकाणि त हिकु त तकरार जेको घोटकी ज़िले में हले पियो सावंत सुंदराणी तकरार, उन सां गॾोगॾु हितां जी स्टेट जी बि ज़िम्मेवारी आहे, सिंध गवर्नमेंट जी बि ज़िम्मेवारी आहे, इन्हनि सरदारनि जी बि ज़िम्मेवारी आहे, चाहे हुनमें सुंदराणी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ सरदार हुजनि, सावंत बिरादरी जा सरदार हुजनि या ॿिया जेके इस्ता जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, स्टेक होल्डर आहिनि, उन्हनि जी बि ज़िम्मेवारी आहे। हिन वक़्तु घोटकी ज़िले अंदरि ही जेके एरियाज़ आहिनि, लतीफ़ घोटकी में एतिरा सरदार आहिनि जो असांखे ख़बर ई कोन्हे केतिरा सरदार आहिनि, हिते रुगो सरदार ई सरदार आहिनि, त पोइ बि इहे सरदार अमन अमान बहाल नथा कराए सघनि, इहे तकरार ख़तमु नथा करे सघनि, इंसानी जानियूं बचाए नथा सघनि, रुगो इहे 2.5 करोड़ या 2 करोड़ रुपया भुंग लॻाए पंहिंजो जेको बि ॾंड लॻाए हिकु ॿिनि धुरियुनि ते, ऐं ईअं ई किसो हलंदो छा? केसीं ताईं आख़िर थींदो इहो? जी मोहसिन साहब ॾिसो न, हाणे ही जेके सरदार आहिनि घोटकी, कश्मीर, कंदकोट, हितां जेके कबीलाई माण्हू आहिनि उन्हनि जा पंहिंजा सरदार आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे ही जेके तकरार आहिनि उहे पाण बि किरदार अदा था कनि, जेकॾहिं हू तकरार ख़तमु कराईंदा त उन्हनि वटि माण्हू किथां वेंदा, उन्हनि वटि इहे फ़ैसिला कीअं थींदा, उन्हनि वटि जरगा कीअं थींदा, उन्हनि वटि जेके कारोबार आहे, सरदारी जो कारोबार हले थो, बिल्कुलु कारोबार आहे। पर हिन वक़्तु ही जेको वॾो अहम संगीन तकरार आहे, खूनी तकरार आहे, सावंत सुंदराणी तकरार, इनमें हितां घोटकी ज़िले जे सरदारनि खे किरदार अदा करणु घुरिजे, तोड़े जो कश्मीर सरदार उन्हनि खे किरदार अदा करणु घुरिजे। इन तकरार जी आड़ में केतिरा ई पढ़ियल लिखियल ऑफिसर तबिके जा माण्हू बेगुनाह जेके उहे क़तल थी चुका आहिनि। पर हिन वक़्तु ही जेका पट्टी आहे घोटकी जी पट्टी, जिते सुंदराणी हुजनि, सावंत हुजनि, जिते हज़ारे जेके अहिड़ा ख़ानदान आहिनि उहे दरपदर आहिनि, तालीमी इदारा तबाह थी चुका आहिनि, उतां जा माण्हू कारोबार नथा करे सघनि, हर वक़्तु उन्हनि खे जेको आहे ख़ौफ़ रहे पियो। तक़रीबन हिकु हफ़्तो अॻु में ख़ुदि पुलिस एहलकार जंहिंजो तालुक़ जेको आहे सावंत बिरादरी सां आहे उहो बि क़तल थियो आहे, उनजा बि कातिल गिरफ़्तार न थी सघे। पर उन सां गॾु जेकॾहिं स्टेट जेकॾहिं स्ट्रांग आहे, मज़बूत आहे, ही कबीलाई तकरारनि जे मेन माण्हुनि जेकॾहिं ॿिन्हिनि धुरियुनि जा माण्हू गिरफ़्तार करे त थी सघे थो त मामलो हल थी वेंदो। पर उन सां गॾु IG सिंध बि कुझु वक़्तु अॻु में आयो, उन बि इहो ऐलान कयो, या सूबाई जो घरू वज़ीर उन बि चयो त असां कबीलाई सरदारनि खे अॻिते हाणे असां तकरार ख़तमु कराईंदासीं। पर ही तकरार जेको आहे ही इंतिहाई जेको आहे अहम बणिजी चुको आहे, हिन में किरदार अदा करणु घुरिजे। आए ॾींहुं इंसानी जानियूं जेके आहिनि क़तल थियनि पियूं, पर ही जेको अॼु वाक़ियो पेश आयो इंतिहाई ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे। उनमें अगवा करण खां पोइ उन लाश जो भुंग वठणु, पर मजमूई तौर ते घोटकी ज़िले अंदरि ही अनोखी तारीख़ जो पहिरियों वाक़ियो आहे त अॻु में जेके वाक़िया थींदा रहिया आहिनि, माण्हू अगवा थींदा रहिया आहिनि, भुंग वठंदा रहिया आहिनि, पर माण्हू जॾहिं कबीलाई तकरार में माण्हू क़तल थिए थो उनजो भुंग वठनि पिया। हिन वक़्त ताईं जेके पुलिस लतीफ़ त भुंग भरनि, सरदार भरनि, छाजे लाइ कोन था भरनि? जेकॾहिं सियासत करणी आहे ऐं इहे भता वठणा आहिनि फ़ैसिला कराए त पोइ त इहे भुंग बि भरनि पाण, ऐं ग़रीब माण्हुनि जे हिकिड़ो वीचारो जेको माल चारे थो उनखे ई बख़्श कोन था कनि, त हीअ छाजी सरदारी आहे? बाक़ी माण्हुनि खे जेकॾहिं रिलीफ सरदार नथा ॾेई सघनि त पोइ सरदारी आहे छाजी? मोहसिन साहब बिल्कुलु हू न चाहींदा थी तकरार ख़तमु थियनि। मां हिकिड़ी तव्हांजे प्रोग्राम में हिकिड़ी अहम शइ ॿुधायां त कुझु वक़्तु अॻु में अॻूणे SSP अनवर खेत्रान जी जेका ट्रांसफर थी उनजो एम करण जो कबीलाई तकरार हो, हुन रात जी उंदई में कंहिं बासर सरदार जे बंगले ते वेही रहियो
उन वटि कुझु माण्हू जेके आहिनि उन जे बंगले ते हुआ, वॾो प्रेशर पियो, उन खां पोइ एसपी जी बदिली थी। ही मां तव्हांखे उन ऑफिसर सां जेका मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, उन इंकशाफ कयो त मां जेकॾहिं कुझु माण्हू जेके कचे खां पके तरफ़ आयल हुआ, उहे कंहिं बासर माण्हू वटि हुया, जेका असांखे इंफॉर्मेशन मिली, असां उते पहुतासीं। मूंखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेके फोन ईंदियूं रहियूं, मथी सतह ते फोन, पोइ मजबूरन जी ट्रांसफर कई हुई, छाकाणि त हितां जा जेके स्टेक होल्डर आहिनि उहे नथा चाहिनि कबीले तकरार ख़तमु थियनि, पर उन्हनि जी बि हींअर ज़िम्मेवारी बणिजे थी तकरार ख़तमु कराइनि। लतीफ़ तव्हांजी महिरबानी। लतीफ़ तव्हां डिटेल में असांखे ॿुधायो। नज़र लतीफ़ वसीर साहब असांजा रिपोर्टर आहिनि, काफ़ी एक्टिव रिपोर्टर आहिनि। मसइलो इहो न आहे त पंहिंजो हीउ मसइलो हल कीअं थींदो, इहो वाज़े आहे। हाणे सरदार भोतार ऐं पुलिस हीअ जेके जेसि ताईं हिननि ते एक्शन न खयो वेंदो, हीअ वीचारा ग़रीब माण्हू पिया मरंदो ग़रीब माण्हू आहे। तव्हां ॾिसी वठो 90% ग़रीब माण्हू जेको आहे, हीअ त वीचारो हिकिड़ो माल चारींदड़ हो जेको बहिराम सावंत आहे, जिन संदराणियुनि सां तकरार आहे जंहिंजो, उनखे मारियो वियो। हुन कहिड़ो ॾोह कयो? उहो वीचारो सुबुह जो निकितो घरां ऐं हुनखे खणी विया, हुनखे मारे छॾियो। छा मक़सदु इन ते वधीक ॻाल्हाए सघिजे थो, छा कॉमेंट करे सघिजे थो? त हीउ ज़रदारी सिस्टम त फेल आहे। हीउ कुझु नथा करे सघनि। हीअ मिड़े वीचारनि माण्हुनि खे भता था वठी हीअ जेके जिरगा विरगा कराईंदा आहिनि, हू तव्हां कंदा ई कमी हलंदो रहंदो। वठो था हिकिड़ो ब्रेक नाज़रीन। ब्रेक खां पोइ ॿिए मामले ते, अवामी मसइले ते तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयूं था। नाज़रीन वेलकम बैक। अॼु असां हिन प्रोग्राम में जेको ॿिया पंहिंजा इशू खया आहिनि, उनमें इशू बि असां हिकिड़ो अहम तव्हांखे मूं शुरू में ॿुधायो त काल्ह हाई कोर्ट हिकिड़ो हिदायत जारी कई आहे सिंध सरकार खे। सिंध सरकार खे हिदायत छा जारी कई वई? मां थोरो उन डिटेल ॾेई वञा त उनखे पोइ ॻाल्हायूं था। सिंध सरकार खे हिदायत इहा जारी कई वई आहे त उहा कराची समेत सूबे जे 32 ज़िलनि में पब्लिक टॉयलेट्स ठाहिनि। पब्लिक टॉयलेट्स सिंध में असां वटि कोन्हनि। सॼी दुनिया में त हलिया वञो पब्लिक टॉयलेट्स हूंदा आहिनि या आवाम जी सहूलियत लाइ मौजूदु हूंदा आहिनि, पर इन मामले में सिंध सरकार असांजी रोड रस्ता पुलियूं ठीकु आहे सभु शयूं था, पब्लिक टॉयलेट्स कोन्हे के, त उहे आम माण्हुनि खे सहूलियतूं हासिलु कोन्हनि। ऐं सफ़र में तव्हां वेंदो, तव्हां हींअर हलिया वञो पंजाब में, तव्हांखे ॿुधायूं त तव्हां सफ़र में हलिया वञो, शानदार क़िस्म जा पब्लिक टॉयलेट्स ठहियल, 5 स्टार 7 स्टार पब्लिक टॉयलेट्स तव्हांखे मिलंदा। पंहिंजो जेके असांजा पेट्रोल पंप्स आहिनि रोडनि रस्तनि ते, उते 5 स्टार क़िस्म जूं सहूलियतूं तव्हांखे हिन सां मिलंदियूं। पर तव्हां सिंध में सफ़र कयो तव्हांखे न मिलंदियूं अहिड़ियूं सुठियूं सहूलियतूं। प्राइवेट सेक्टर करे थो, उते बि प्राइवेट सेक्टर करे पियो, पर हिते पब्लिक जेको सेक्टर में ई न आहिनि। तंहिंजे करे 2 रुकनी बेंच हुयो सिंध हाई कोर्ट जो, जिन इहो हुकुम ॾिनो आहे सिंध हुकूमत खे त पब्लिक टॉयलेट्स ठाहियो। ऐं हुन में केतिरनि DCs ऐं चेयरमैन शामिलु हूंदा आहिनि। हुननि चयो त इहो तव्हां कमेटियूं ठाहियो डिवीज़न लेवल ते, उन में सभिनी माण्हुनि खे जेके बि स्टेक होल्डर खे शामिलु कयो ऐं उते जेको आहे तव्हां माण्हुनि खे इहा सहूलियत ॾियो। सिंध जे ॿुधायो वियो आहे त कराची जे 42 वॾनि जेके वॾा रोड आहिनि, 133 जनरल अस्पताल क्लिनिक्स में टॉयलेट मौजूदु न आहिनि। आम माण्हू जे लाइ सहूलियत हिकिड़ी हूंदी आहे सॼी दुनिया में, हिते न आहे। कराची जे 78 पार्क्स में, 33 वॾनि बाज़ारनि में, 182 कब्रिस्तान में पब्लिक टॉयलेट्स कोन्हनि के। ऐं इहो सरकार जो कमु हूंदो आहे, पर ॾिसो न हाणे औरतूं मर्द त असांजे मुआशिरे जो कल्चर ॾिसो आहे, हेॾा होॾा पंहिंजो हीअ जेका हाजत जी ज़रूरत आहे उहा पूरी कनि था, पर मूंखे ॿुधायो त औरतूं केॾांहुं वेंदियूं जेके ॿाहिरि वञनि थियूं, जेके घर खां ॿाहिरि आहिनि, कंहिं बि कम लाइ, कंहिं बि इस्पताल लाइ, कंहिं कम लाइ, बाज़ार में ॿिए पासे, उन्हनि जो छा थींदो? इहो सोचियो आहे असां? केॾी न ॾुखोईंदड़ सूरत हाल आहे। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी सिंध सरकार जी रिपोर्ट तव्हांजे साम्हूं पेश कयां थो। रिपोर्ट छा आहे? सिंध सरकार 2017 में, मई 2017 में हिकु सिंध सैनिटेशन पॉलिसी जो नोटिफिकेशन जारी कयो 17 मई ते। उहो नोटिफिकेशन जारी कयो वियो सिंध सैनिटेशन पॉलिसी जो, तव्हां वटि हलंदो हूंदो हीअ तव्हांजी स्क्रीन ते। उन नोटिफिकेशन में तय कयो वियो त टारगेट पंहिंजा रखिया विया। सुठी ॻाल्हि हुई, तमामु सुठी पॉलिसी हुई। सिंध सैनिटेशन पॉलिसी जो इजरात जेको सिंध गवर्नमेंट कयो, जारी कयो, ऐं साफ़ सुठी सिंध हिन जो नारो रखियो वियो। साफ़ सुठी सिंध हिन जो स्लोगन हुयो। ऐं उन खां पोइ हुनमें हिकिड़ा टारगेट तय कया विया। छा टारगेट तय कया विया त 2025 ताईं, 2025 अञा 2 सालनि खां पोइ अचिणो आहे, साल खां पोइ अचिणो आहे, टारगेट अञा त शुरूआत ई कोन थी आहे हुन ते, त सॼी सिंध खे ओपन डेफिकेशन फ्री, माना ॿाहिरि जेके टॉयलेट खां सवाइ जेका हाजत जी ज़रूरत पूरी थींदी आहे उहो ख़तमु करिणो आहे, ऐं माण्हुनि खे टॉयलेट में पंहिंजो जेको हाजत जी ज़रूरत आहे पूरी करणी आहे। 2025 ताईं सिंध हुकूमत चयो असां कंप्लीटली करे वेंदासीं। मूंखे नथो लॻे, कंहिंखे बि न लॻंदो इहो थींदो।
70% जेके 13 ज़िलनि जा 70% जेके ॻोठ आहिनि उन्हनि खे असां 2020 ताईं फ्री करे वेंदासीं, इहो बि न थी सघियो आहे। उन खां पोइ सिंध जा जेके 100% हाउस होल्ड्स आहिनि, घराणा जेके आहिनि, उहे सभई 2025 ताईं टॉयलेट लैट्रिन जी फैसिलिटी यूज़ कंदा। सिंध जो कहिड़ो बि ॻोठ हुजे, शहर हुजे, अर्बन हुजे, रूरल हुजे, 2025 ताईं इहे घराणा सैनिटरी जी सहूलियत हिन वटि मौजूदु हूंदी, टॉयलेट्स मौजूदु हूंदा। 2025 ताईं मुमकिन नज़र न आयो अञा ताईं, मुंहिंजे ख़्याल में इहो हिन जो को नंबर ई असां वटि न आहे त हींअर ताईं केतिरनि माण्हुनि खे मिली चुको आहे, केतिरा रहिजी विया आहिनि। हिते का अघु भराई न थी आहे। पॉलिसी अचण खां पोइ जंहिं ॾींहुं नोटिफिकेशन जारी थियो इहो अलमारी में रहिजी वई ऐं उन खां पोइ ख़बर न आहे। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जेको खातो आहे PhD, उनजी ज़िम्मेवारी हुई रूरल डेवलपमेंट जी, कुझु बि न करे सघिया। उन खां पोइ काफ़ी हिन जी कवरेज हुई। सीवर लाइन जेके आहिनि, गंदे पाणी जा नाला आहिनि, 85% कवरेज जेका आहे अर्बन इलाइक़नि में करणी हुई, 60% कवरेज जेका आहे रूरल एरियाज़ में करणी हुई। इन सेवरेज सिस्टम जी, पब्लिक टॉयलेट्स जी न थी सघियो। उन खां अलावा शहरनि में 75% ऐं जेके ॿाहिराड़े वारा इलाइक़ा आहिनि 40% वेस्ट वाटर ट्रीटमेंट मैकेनिज़म लॻाइणा हुआ। इहा अहम ॻाल्हि आहे त जेको बि शहरनि जो ॻोठनि ॿाहिराणे जो गंदो पाणी जेको अचे थो उनखे साफ़ करे वरी दरिया में उछलबो या साफ़ पाणी जे हुन में उछलबो। हुन में चयो त 70% असां कंदासीं शहरी इलाइक़नि में ऐं 40% कंदासीं ॿाहिराड़े इलाइक़नि में। न थी सघियो ऐं शुरूआत बि कान थी आहे। मूंखे ख़बर न आहे हिन जो छा अपडेट आहे। ही कुझु टारगेट तय कया हुआ। हिकिड़ो टारगेट कुझु बहितरी आई, हिकिड़े सिर्फ़ु टारगेट आहे, उहो आहे त असां जेको सॉलिड वेस्ट मैनेजमेंट गंद किचिरे जो निज़ाम आहे उन खे असां 100% कवरेज करे वेंदासीं शहरी इलाइक़नि में ऐं 80% कवरेज कंदासीं ॻोठाणे इलाइक़नि में 2025 ताईं। हाणे में छा बहितरी आई आहे? कराची जे इलाइक़नि में गंद किचिरे सूरत हाल जो इंतज़ाम काफ़ी बहितर थी वियो। सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड ठाहियो वियो आहे। सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जो कंपनियूं ठाहियूं आहिनि, उहे प्राइवेट कंपनियुनि खे ठेका ॾिना आहिनि। हुननि काफ़ी बहितरी आंदी आहे, हिन में को बि शक न आहे। जेका बहितर ॻाल्हि आहे उहा ज़रूरु ॿुधाइणु घुरिजे। कराची जे इलाइक़े में बहितरी आई, हैदराबाद में तमामु घणी बहितरी आई आहे, तमामु बहितरी आई आहे। मां पाण ॾिठो बि आहे, तव्हां बि कयो हूंदो। पहिरीं जे भेट में आइडियल न हूंदो, परफेक्ट न हूंदो, पर मां सम्झां थो उते जेका कंपनी कमु करे पई उन्हनि तमामु सुठो कमु करे पई ऐं काफ़ी रिस्पॉन्सिव आहिनि ऐं उहो कमु कनि पिया। जिथे शिकायत वञे थी उनखे ॾिसनि था। इहो हिकिड़ो जिते सुठो कमु थियो आहे, बिल्कुलु चइबो सुठो कमु थियो आहे। बाक़ी शहरनि जी छा हालत आहे? तव्हां मीर प्रकाश हलिया वञो, तव्हां नवाज़ शाह हलिया वञो, तव्हां सखर हलिया वञो, तव्हां लाडकाट हलिया वञो, उते इहे मसइला अञा ताईं जीअं जो तीअं मौजूदु आहिनि। सैनिटेशन पॉलिसी मूं तव्हांखे ॿुधायो हुई, डॉक्यूमेंट मुंहिंजे सॼो हथ में आहे। हीअ नोटिफिकेशन असांजी स्क्रीन ते हले पियो ऐं हिन में सॼो ॿुधायो वियो त असां हिन में कुझु प्रिंसिपल तय कया विया हुआ। उन खां पोइ पाकिस्तान जी अप्रोच जेका आहे टोटल सैनिटेशन जेका आहे उन ताईं कई वई हुई। कम्युनिटी लेड टोटल सैनिटेशन जो बि हिकिड़ो कॉन्सेप्ट हो। स्कूल लेड टोटल सैनिटेशन जो हिकिड़ो कॉन्सेप्ट हो। असां स्कूलनि में बि टॉयलेट जी फैसिलिटी ॾींदासीं त जीअं उहा असां वटि स्कूलनि में त हींअर 80% टॉयलेट जी हाल ख़राबु आहे ऐं जेको तालीम खातो आहे उनखे बि हिन ते ध्यानु नथा ॾियनि। टॉयलेट ठही था वञनि, बिल्डिंग्स ठही थियूं, बेसिकली उनखे ऑपरेट करणु कीअं उनखे ऑपरेट कयो वेंदो, उते ॿारनि सां शागिर्दनि सां छा सूरत हाल आहे। ख़ासि तौर ते नियाणियुनि जे लाइ जेका टॉयलेट जी सहूलियत स्कूल्स में आहे, जेका कॉलेजिस में आहे, उन खां पोइ पब्लिक टॉयलेट्स औरतुनि लाइ उनजो को तसवुर ई कोन्हे, वजूद ई कोन्हे को अञा ताईं। ऐं कीअं हिन में ॾुखियो हू गुज़ारनि थियूं, केॾी न तकलीफ़ जा मरहलो हूंदो जॾहिं अहिड़े क़िस्म जो की सिचुएशन का पैदा थिए किथे। पर सरकार हिन लिहाज़ सां कागज़ त भरे छॾिया आहिनि। सिंध सरकार 2017 में जीअं मूं तव्हां अर्ज़ु कयो बहितरीनु कागज़ भरे छॾिया आहिनि। पॉलिसी बि ठही वई आहे। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जी ज़िम्मेवारी हुई, का न करे कुझु न थी सघियो। पाकिस्तान में ओवरऑल बि 40% जेका आहे टॉयलेट्स खां महरूम आहे आबादी। पाकिस्तान जी 40% आबादी टॉयलेट्स खां महरूम आहे। सिंध में इहो फिगर अञा वधीक हूंदो। उन खां अलावा हीउ जेको कोर्ट हुकुम ॾिनो आहे त तव्हां टॉयलेट्स ठाहियो सॼी सिंध में 32 ज़िलनि में, उनजो कमेटियूं ठाहियो, उन ते अमल करियो, असांजो लोकल गवर्नमेंट सिस्टम तबाह बर्बाद लॻो पियो आहे। हाणे पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जेका आहे इहो उनजो कमु आहे, हुनजे मैंडेट में शामिल आहे। सभिनी खां जेके माशाल्लाह सां करप्ट तरीन असांजा सिंध जा इदारा आहिनि, खाता आहिनि, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग में उनमें शामिल आहे। उन्हनि जो इंफ्रास्ट्रक्चर जेको PhD जो सॼी सिंध में आहे, मूं वटि फिगर न आहे, पर मां कोट करे सघां थो। हिकिड़ी रिसर्च थी हुई जंहिं ॿुधायो वियो त 70% PhD जो जेके स्कीमूं आहिनि उहे बंदि पियल आहिनि। उनखे बहाल थियण जी ॻाल्हि न आहे थी। RO प्लांट जो मसइलो अलॻि सां लॻो पियो आहे। हीउ नओं पब्लिक टॉयलेट जो मामिलो आहे, इहो हुनखे कीअं हलाईंदा। प्रॉब्लम इहे बिल्डिंगूं ठही वेंदियूं, हिन जूं इमारतूं ठही वेंदियूं, टॉयलेट्स पब्लिक जा ठही वेंदा। हिननि जो ऑपरेशन, हिननि खे हलाइण, हिननि जी सैनिटेशन, हिननि जी
सॼो सीवरेज जो उनजो सॼो सिस्टम उहो केरु हलाईंदो। हिन खे थोरो जेकॾहिं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे मामले ते हुकूमत थोरो गौर करे त इन ते बि काफ़ी बहितर कमु थी सघे थो। इहा सहूलियत आहे, इहा माण्हुनि खे मिलणु घुरिजे, इहो माण्हुनि जो राइट आहे ऐं हाई कोर्ट बि अहिड़ो ई हुकुम ॾिनो आहे त इहो माण्हुनि जो राइट आहे, हक़ु आहे त उन्हनि खे पब्लिक टॉयलेट जी सहूलियत हुजणु घुरिजे। इन सां तव्हांजी टूरिज़म में कुझु बहितरी ईंदी, कुझु ॿियूं शयूं बहितर थींदियूं जेकॾहिं तव्हां इन ते असांजी सिंध सरकार जा जेके पॉलिसी मेकर्स आहिनि, काफ़ी लर्नड माण्हू मौजूदु वेठा आहिनि सिंध सरकार में आहिनि, काफ़ी बहितरीनु ब्यूरोक्रेसी में ऑफिसर मौजूदु आहिनि। हीउ को एॾो प्रोजेक्ट ॾुखियो कोन्हे, हीउ को 6 महीननि जो साल जो आहे वार फुटिंग ते कमु थिए त 6 महीने साल में तव्हां जेका सैनिटेशन इहे सभु शयूं आहिनि बहितर करे सघो था। हीअ त मूं तव्हांखे सिर्फ़ु ॿुधायो त असांजे साम्हूं जेका शइ आई सैनिटेशन पॉलिसी 2017 मंज़ूरु थियण खां पोइ, नोटिफाई थियण खां पोइ कागज़नि में रहिजी वई आहे। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। मोहसिन बबर खे इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।